भा मीर लुंडा जी फरमाइश ते मां पंजे भा शहीद गुरशेद उन जो कलाम पेश कयां दो। जायद अबड़ो तमीर अबड़ो जी फरमाइश है सूफ अबड़ो भा खालिद चांडियो ऐं भा चनेसर रुंड ऐं चाचो मोहम्मद हुसैन अबड़ो साहब फरमाइश खास कलाम जे लाइ जेको तमाम घणो दुखन ऐं सूरन जो सतायल आहे बस उन जो कदर अल्लाह करे सके तो बाकी इंसान छा कदर कंदो। पहरिया कहड़ियों पिरी हुयूं ॻाल्हियूं तुंहिंजूं यार उहे सभु दिलदार विसरी वई छा वहीद चे मुझो तमाम भावन जोड़ो दोस्त भा वडेरो हिदायतुल्लाह अबड़ो साहब ने फरमाइश खास इन कलाम जे लाइ साईं मौसम अली शाह सूरन जो सतायल मुखे बीमार ॾिसी हम थारू मदो हुए पल पल में पिरी वेही पुछंदो हुए सेठार सोहेल अबड़े जी फरमाइश कलाम मेहताब अबड़ो अॼु रात सजी अखियूं बसे याद आहिने तोखा विसरी वयूं तूं विसारियूं नाहिने तूं जूं ॻाल्हियूं सजण। भा इमदाद अबड़ो साहब फरमाइश खास इन कलाम जे लाइ नारा हैदरी याद आही के याद हुजे के याद आही तूं ॻाल्हियूं सजण मूंखे याद आहिने फरमाइश ज़ैन अबड़ो ऐं दीदार अबड़ो अकल अबड़ो शहबाज अबड़ो अयाज अबड़ो हाणे के भी कंहिंखे हो प्यार ॾियूं विसरी वयूं